जो सवेर प्यार थियो बजणा टे कर पाण सां पाण बि घोड़े ते सवार हाणे हू उतां ई निकितो आहे कुझु मेल जे पंध ते आहे त हज़रत गिरहोई सां फरमायो तालिबो जी क़िबला फ़क़ीरो जी क़िबला मुरीदो जी क़िबला ज़िक्र वारो जी क़िबला तयारी कयो मीर पियो अचे बिजार उन जो इस्तक़बाल करणो आहे चवण लॻा साईं अल्लाह जो वली आहे कंहिं वॾेरे खे कोन ॾिसंदो आहे कंहिं बादशाह के कोन ॾिसंदो आहे कंहिं वज़ीर जो सलामी न हूंदो आहे ख़ुदा जी ज़ात बरकात तोखे बेपरवाह बनाए छॾियो आहे गनी लॻो पियो आहे मीर जी लाइ छो थो हली जेको मीर जी लाइ न हलां पर मीर खे मदीने जे मीर मोकिलियो तॾहिं थो हलां पूरी जमात तैयार करे मेलन जो मेल अॻिते वधी आयो आहे मीर सां परे खां ॾिसी घोड़े तां लही पियो साईं जे वेझो आयो त साईं तबियत में जज़्बात रखंदो जेतो मीर न मुड़ी जो मुंहिंजे महबूब खां वञी चवरायो अथई राति मदीने वारे मूंखे वरी ताक़ीद कयो आहे त अब्दुर्रहीम खज़ाना ख़ुदा जा हल विरहाईंदड़ मां मोहम्मद करीम आहे चाबी मूं तोखे ॾेई छॾी आहे इन मीर खे बादशाही वठी ॾिजां चओ सुभान अल्लाह चओ ॾाढा चओ बीमार न वांगुरु न चओ इश्क जे मौज में थी चओ नबी करीम जा आशिक़ो मीर साहब आयो अदब सां ॿाहूं ॿधे बीठो आहे क़िबला साईं छा थींदो मीर जो हिकिड़ो सिपाही हो साईं उन सिपाहीअ खे ॾियारीअ खां वरितो हथ विझी ऐं छिकाए चई जंहिं जनरल पेरोज़ पितासी तुंहिंजे भाउर ने पुटनि खे क़त्ल करायो आहे हीअ उन जी सिरी वठ हीअ उन जी सिरी वठ कुसीरो मीर चए थो साईं अञा मां डिॼां थो मुक़ाबिले जो मैदान टिंडे अलहयार जे भर में आहिनि पंधड़ो कयो घोड़े ते हलो असांजी वाग संभालियो साईं फरमाइनि था मां तो मीर खे खंघां बि न हा पर मदीने जे मीर जी पार त हल त हल गॾिजी थो हलां तो साईं आया अचे जंग वारे मैदान खां परे थोरो वेही रहिया फरमाइनि सिपाहीअ खे मोकिल इहो पेरोज़ पितासी बीठा फौजी जनरल हुन सां हज़ारे फौज गॾु आहे पर तोखे जे मदीने वारे जे नियापे ते यकीन त मोकिलीस उहो वियो 5 मिंट कोन गुज़रिया त हुन पेरोज़ पिताचे खे कुही हुनजी मुंडी हथ में लटकाईंदो पियो थो अचे चई हीअ अथई मुंडी हीअ अथई पूंजी हीअ अथई बादशाही मदीने जे मीर तोखे मोकिलियो तूं मायूस न वेंदे कॾहिं बि कमु पवई त अब्दुर्रहीम वटि हली वली ख़ुदा जा प्यारा हल पर उते वलियनि ते औरतूं न नचायो वलियनि ते चढ़ा न टंगियो वलियनि ते पंजारियूं न ॿधो वलियनि ते तवाफ़ न कयो वलियनि खे सजदा न कयो सजदो अल्लाह जो आहे तवाफ़ बेतुल्लाह जो आहे जंहिं ॿार खे मथे में जूम पवनि उन जी झिंड वलीअ ते वञी लाहियो बिना पर्दे जे औरतूं वलियनि जे कब्र में चकर हणनि न न न कॾहिं बि इजाज़त न आहे वलीअ जे दर ते वञ उन तरीक़े सां वञ जे मिठे मोहम्मद करीम ॾसियो आहे या हबीब करीम जे सहाबनि कयो आहे उन तरीक़े सां वञ पोइ दिलि जी दौलत मिलंदई उहे खज़ाना मिलंदई जो ॿई जहान आबाद अल्लाह जे प्यारनि जो वॾो मक़ाम वॾो शान मूं ॻाल्हि की हज़रत बादशाह पीर सुहिणे जी चओ सुभान अल्लाह ॾाढा चओ गौसे आज़म दरमयाने औलिया चू मोहम्मद दरमयाने अंबिया चओ सुभान अल्लाह हज़रत गौस आज़म जे ज़िक्र जे बारे में सीरत जे मौज़ूअ ते केतिरा किताब लिखियल आहिनि पर किताब जे लिखण वारे ते मदार आहे हज़रत अल्लामा अली कारी
हिकिड़ो वॾो चोटी जो मुहद्दिस थी गुज़रियो आहे, हनफी फ़िक़्ह जो वॾो तर्जुमान आहे, जंहिंजा किताब इस्लामी दुनिया में वॾी अहमियत रखंदा आहिनि। वॾो क़ाबिल आलम थी गुज़रियो आहे, उन जा शरह असीं पढ़ी मदरसनि में पढ़ाईंदा आहियूं। अल्लामा अली कारी किताब लिखियो आहे तफ़रीहुल ख़ातिरिल फ़ातिर फ़ी मनाक़िब शेख अब्दुल क़ादिर रज़ी अल्लाह ताला अन्हु। उन में थो लिखे हज़रत बादशाह पीर हसनी वाहे हुसैनी वाहे। मूंखे वॾो आवाज़ खपे। सही त ॾाढा त चयो। डॉक्टर मोहम्मद उमर त रुॻी पियो अखियुनि वारा जा इलाज करे साईं ॾाढा त चयो सुभान अल्लाह। ॿुधां त दिलि ठरे, दुआ कयो त जल्दी वाग महबूब ॾे वरे। मुंहिंजे हबीब जा आशिको उन अल्लामा अली कारी जी तसनीफ़ में एतिरो तहक़ीक़ हूंदो आहे। उहो थो लिखे त हज़रत बादशाह पीर हसनी हुसैनी नथा चओ सुभान अल्लाह। भिटाई घोट भला सचो आहे, पक सची ॻाल्हि कर। हमें तो मीरा शाह मदद कर। अरे शिरक पियो करे, शिरक मदद पियो घुरे भलीअ खां। हिकिड़ो दो मौलाना साहब हिकिड़े सुन्नीअ खे मिली वञे, चई हज़रत साहब कुछ मसाइल बताएंगे। पूछो बेटे पूछो, क्या हम तो बैठे ही बताने के लिए। 11वीं केसी नऊज़ बिल्लाह, 40वां नऊज़ बिल्लाह, 30 नऊज़ बिल्लाह, उर्स नऊज़ बिल्लाह, मीलाद नऊज़ बिल्लाह। हजरत आपका चंदा बिस्मिल्लाह। किलो चौदा क्या है तो भाई। अरे हर शे में नऊज़ बिल्लाह हिते बिस्मिल्लाह। मुझे पीरन जे पीर जे मुरीद सुने भिटाई घोट भिट जे दरन ते वेही छा चयो, मीरा शाह मदद कर अची ओखिय वेर लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ीअ दे पेर औलाद अली शेर कर कामाड़ मुरीद ते। चवंदा साईं भिटाई को आलिम कोन हो, परे खां तो सॾे को आलिम कोन हो, फ़क़ीर हुयो। मां चवां थो भला तव्हांजे आलिमनि जा सॾ ॿुधायां, उन्हनि ते फतवा ॾे तो छो सॾे विया। छा थो चवे शरफ़ अली थनवी नशरती फी ज़िक्र नबी हबीब में दस्तगीरी कीजियो मेरे नबी कश्मकश में तुम ही हो मेरे वली। फतवा जो दस्तगीरी असी वञ दस्तगीरी शिरक ऐं अल्लाह पनाह में रखे अहिड़ा कूड़ था हणनि। हिकिड़ी कैफ़ कंडियारो मां मूंखे मिली, कंडियारे में तकरीर थी आहे, देवबंदी उलमा जो जलसो थियो। हिकिड़ो तकरीर थो करे मस्जिद में वेठो आहे क़ुरान ते। तव्हांखे ख़बर आहे त बादशाह पीर खे दस्तगीर छो था चवनि? त चेला चमचा विछा हा साईं ॿुधाए साईं ॿुधाए। चई अलाह साईं नबी साईं बादशाह पीर विया जन्नत घुमण। अलाह बि घुमंदो आहे? ख़ुदा पनाह में माण्हुनि खे प्राहन जे लाइ नज़रियो ॾिसो। जन्नत घुमण विया, पोइ अॻियां अची वियो बिहिश्त जो वाटर दुबो। नबी साईं टपी ॾेई लंघे वियो, बादशाह पीर छा ॾेई हलियो वियो, ख़ुदा पनाह में रखे हुन जा लफ़्ज़ मां नथो चवां। अलाह साईं दुबे में थे किरियो। पोइ बादशाह पीर हथ खां मथो तॾहिं बि दस्तगीर, दस्तगीर माना हथ में वठंदड़ भेणा कूड़ जी बि हथ। अब कसम सो रब जो को जाहिल में जाहिली चवंदो ॻाल्हायो त सही, पोइ निंड न कर अबा होशियार थी तो उनखे मां छॾे ॾिनोमांइ छा? अब को जाहिल में जाहिली चवंदो ॻाल्हायो त सही। असां पोइ था चऊं था न बि अॻी छा थो चवे, दस्तगीरी कीजियो मेरे नबी कश्मकश में तुम ही हो मेरे वली।
कश्मकश में तुम ही हो मेरे वली। अक्ति खा तो चाहे इब्ने अब्दुल्लाह ज़माना है खिलाफ। सही दुनिया मुझी दुश्मन थी भैया। इब्ने अब्दुल्लाह ज़माना है खिलाफ। ऐ मेरे मौला मदद कीजो मेरी, ऐ मेरे मौला मदद कीजो मेरी। दस्तगी कीजियो मेरे नबी, कश्मकश में तुम ही हो मेरे वली। सुभान अल्लाह चा। हसनिया हुसैनिया बिन्ही पावरन जो मरकज़ कुतुबे अकबर कुतुबे औसत ऐं खातमुल अक़ताब, ए 3 लक़ब ॿुधा अथव। मिठाई ॾियो त ॿुधायां न साईं जो बाबा निकाह पर बुआ तो 7 मुठियूं मुले जूं। साईं कीअं घणियूं बाबा ॿुधायो थो मां इंशाअल्लाह ॿुधायो। कुतुबे अकबर कुतुबे औसत खातमुल अक़ताब, ही 3 लक़ब आहिनि अल्लाह जे वलियनि जे ज़ुबान में हलंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ॾिसंदाओ कॾहिं एसे छो हूंदो आहे, नंढो सूबेदार हूंदो आहे, DSP साहब हूंदो आहे, उन्हनि जा कोट वर्ग हूंदा आहिनि, कन ते रखी हूंदी आहे, अलाह छा था चवंदा आहिनि, कंहिंखे ॿधनि या छॾनि असांखे ख़बर ई न पवंदी आहे। औलिया जी तरह जमात वेहंदी आहे। नवाब शाह वारो तोहे ॻाल्हाईंदा आहिनि त कुतुबे अकबर छा आहे, कुतुबे औसत छा आहे, खातमुल अक़ताब छा आहे, उहा वलीअ जी ज़बान ॿुधायां। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ। तो बि 360 जलसा करे ॿुधा त छा आहे। अल्लाह जा किरोड़े करम दुनिया ते मदीने जे मीर जी ज़ात जॾहिं ज़ाहिरी रहलत कई। ज़ाहिरी छो सोचा जो मुंहिंजो महबूब अॼु बि ज़िंदा, अहिड़ो ज़िंदा जहिड़ो सहाबनि सां गॾु ज़िंदा हो। इएं ज़िंदा जंहिं निमाज़ूं पढ़ाईंदे ज़िंदा हो, इएं ज़िंदा जंहिं नबियनि खे मेराज राति निमाज़ पढ़ाईंदे ज़िंदा हो, इएं ज़िंदा जंहिं उहद बदर में ज़िंदा हो, इएं ज़िंदा जंहिं मां हलीमा जे झोलीअ में ज़िंदा हो, इएं ज़िंदा जंहिं चंड खे चीरींदे ज़िंदा हो, इएं ज़िंदा जंहिं हैदर करार जे लाइ सिज खे मोटाईंदे ज़िंदा हो। चओ मुंहिंजो हबीब ज़िंदा। हथ मथे खणी चओ लुंडो न, हथ मथे खण रुमाल वारा मथे मथे खण। ज़िंदा 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 चओ ज़िंदा। ज़ाहिरी रहल थी आहे। पहिरियों सिद्दीक़ अकबर आयो आहे, पोइ फारूक आज़म आयो आहे, पोइ उस्मान गनी आयो आहे, पोइ हैदर करार आयो आहे, पोइ हज़रत हसन मुश्तबा आयो आहे। हीअ आहे खिलाफ़त राशिद। जॾहिं इमाम हसन जो दौर आयो, साम्हूं हज़रत अमीर मुआवियो हो, इख़्तिलाफ़ आहे पाण में। हज़रत इमाम हसन खे इरशाद थियो, मुंहिंजे हबीब जा बचड़ा, दुनिया जी ज़ाहिरी बादशाही बि हूंदी आहे, बातिनी बादशाही बि हूंदी आहे। उन बातिनी बादशाही खे कुतुबियत कुबरा सॾबो आहे। तुंहिंजी मर्ज़ी आहे वरी त ज़ाहिरी बादशाही रखो, वरी त बातिनी बादशाही रखो। मुंहिंजे इमाम हसन फरमायो, मूंखे कुतुबियत कुबरा खपे, अंदरूनी बादशाही खपे, ज़ाहिरी न खपे। ज़ाहिरी छॾियां थो, लिखी ॾिनई कुतुबियत कुबरा इमाम हसन खे मिली आहे। उहो एतिरो त पावर हो जो किथे रुकिजे न पियो। हलंदे हलंदे मुंहिंजे पीरनि जे पीर जे सीने में आयो आहे। ही आहे कुतुबियत वुस्ता। ही अहिड़ो ट्रांसफार्मर रब रखे छॾियो आहे, रूहानियत जो ट्रांसफार्मर आहे। जितां रुगी नवाब शाह खे न, रुगी मोरो खे न, रुगी मके मदीने में न, रुगी मग़रिब मशरिक़ में न, रुगी ॾखिण उत्तर में न, पर काइनात में फर्शन अर्शन में जिते बि वली ईंदा, क़यामत ताईं वली ईंदा, उनजे सीने जो बल्ब ॿरंदो जंहिंजी तार बगदाद वारे ट्रांसफार्मर सां गॾु। सुभान अल्लाह।
ॾाढा या है कुतुबे औसत पैरियुमा कुतुबे अकबर हजरत इमाम हसन कुतुबे औसत हजरत बादशाह पीरा खातमुल अख्ताब हजरत इमाम महदी दो ओ बुधो कन दी बुधन वारो इमाम महदी जो कोई दो सो बि हसनी बि हुंदो त हुसैनी बि हुंदो हसनी बि हुंदो चओ हसनी बि हुंदो चओ हसनी 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 छा सोचो में आला हजरत जो सुभान अल्लाह अहले सुन्नत जो पेशवा इश्क वारन जो इमाम मदीने जे मीर जो परवानो चो रहमतुल्लाह अलैह ॾाढो जी नथो ची ॾाढो कंजूसी नवाब शाह वारा चो रहमतुल्लाह अलैह फमै तो गौसे आज़म इमाम तुका वन्नुका जलवे शाने कुदरत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शम्ए बज़ में हिदायत फैला खो सलाम शम्ए बज़ में गौसुल आज़म कुतुबुल औसत अल्लामा अब्दुल जब्बार साईं खां पुछो ॿिया बि उलमा हुजनि खां पुछो मदीने जे मीर जो आशिक़ा अल्लामा सनाउल्लाह पानी पत्ती तफ़सीर मज़हरी जो साहिब पाण नक्शबंदी सिलसिले जो वली आहे ख़्वाजा मज़हर जाम जाना जो ख़लीफ़ो आहे उहो ख़ुदि थो लिखे त गौसे आज़म अहिड़ो त मज़बूत पावर जो मरकज़ आहे जो क़यामत ताईं जेके वली ईंदा हज़रत इमाम महदी जो जैसे ज़ुहूर थींदो इन विच में जेके बि वली ईंदा चिश्ती कादरी नक्शबंदी सुहरवर्दी शाज़ली शतारी अलवी हद्दादी 35 सिलसिला वलीअनि जा आहिनि तो 4 ॿुधाइण मूं 35 सिलसिला वलीअनि जा लिखिया आहिनि उहे 35 सिलसिला जंहिंखे जो कुझु फ़ाइदे जो ज़र्रो मिलंदो सो मुंहिंजे पीरनि जे पीर बादशाह पीर खां मिलंदो यो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं जे बाबे जो नालो सैयद मूसा अम्मा जो नालो फातिमा सदीदा अम्मतुल जब्बार बाबो इमाम हसन जे औलाद मां अम्मा हजरत हुसैन जे औलाद मां निकाह थियो आहे भला बादशाह पीर वारा पंहिंजे पीउ मां खे घणा बच्चा हुआ ॿी मिठाई लॻी हाँ घणा बच्चा हुआ ॿुधायो बादशाह पीर सुहिणो त मशहूर आहे पर ॿुधायो त पीउ मां खे टोटल बच्चा घणा हुआ तूं ॿुधा न भाई पुछो थो करी चओ सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह हजरत बादशाह पीर के हिकिड़ो भाउ हो साईं खां नंढो हो अबू अहमद सैयद अब्दुल्ला सॾींदा हा हिकिड़ी भेण हुई जंहिंजो नालो आशा हो छा उहा पुफीअ जे नाले ते हुई हिकु भेरे बगदाद जे शहर में पाणी मींहं जीलान जे इलाइक़े में मींहं न पियो वसे माण्हू परेशान थी विया हज़रत बादशाह पीर जे भेण जे दरवाज़े ते आया अंदरि अमड़ियूं मोकिलियूं माइरूं भेनरूं मोकिलियूं अम्मा खे चयो तो घुरे मींहं नथो वसे अंदरि भॼी आयूं औरतूं अम्मा पुछे थी छा जे लाइ हो अम्मा मींहं नथो वसे साण फरमाए थी पई मींहं खपेव न के भला हा बुहारो हथ में खणे थी पई घर जे आगुर खे बुहारे मथे निहारे ते थी मोला बुहारो मूं ॾिनो आहे छा ढकारो तूं ॾेई विया चई बस्ती करे त मींहं शुरू थी वियो
वसो जो बन्ना भरजी विया अटूं भरजी वयूं साॻियूं मायूं अंदरि हवेली में लही आयूं अमान छांट चार खां कम चढ़ी वियो आहे तो आज़रत अल्लाह ताला बस करे बंदि करेसि अल्लाह जे बानी मथे छड़ा के मुंहिंजा मौला मुंहिंजे बाबे मोहम्मद करीम जा उम्मत बस था कल रोकीस कई बसी कई जन कर हुया ई कोन को सॼो घराणो वली सॼो घराणो चयो चयो सॼो घराणो अब्बो वलिया अम्मा वलिया भा वलिया भेण वलिया हसनी इब्राहिम हुसैन इब्राहिम जो कुर्बान वञा इन खानदान जे मथां मुझे हबीब करीम जा उम्मती आसरो हजरत गौसुल आज़म जो मकाम शान बगदाद में हिकड़ो सैयद रहंदो हो ऐं महबूब जे बच्चे हुजण सां गॾु एतिरे कमाल वारो वली हो जो मदीने वियो असांखे बि रब नसीब करे मदीनो से मदीनो दिल सां चओ महबूब खुदा का है दरबार मदीने में अल्लाह अदब सां घुरा महबूब खुदा का है दरबार मदीने में है उम्मती आसी के गमख्वार मदीने में गमख्वार मदीने में अॻिते कई ॻाल्हि थो करे वाद में भी आएगा और वो रात भी आएगी जब मिल के चलेंगे हम सब यार मदीने में सब यार मदीने में वो दिन भी आमीन तो चाहो आएगा और वो रात भी आएगी जब मिल के चलेंगे हम सब यार मदीने में सब यार मदीने में सब यार सुभान अल्लाह मुखे मदीनो नसीब थे तोखे नसीब थे हर आशिक नसीब थे उते पहुंचण खां पोइ पुछंदो मुंहिंजा महबूब गरीब आहियां रिज़्क़ घणो मिले औलाद कोन्हे पुट मिले फलाणी शइ कान्हे फलाणी शइ मिले ही सैयद आयो मदीने पाक में सलात सलाम पढ़ी अदब सां बीठे थो या रसूल अल्लाह माल न खपे आल न खपे खजाना न खपनि दिल थी चवे साल गुज़री विया आहिनि अॼु रूह खे मोकिलींदोसि अचे तुंहिंजी चुमी वेंदो हो हबीब हाणे रोज़े मां हथ ॿाहिरि कढ त चुमी दीदार कर हथ ॿाहिरि कढ हथ ॿाहिरि कढ अरबी में शेर थो चवे मैं कबिल हाज़ा रूही कौन तो उर्सिलहा तो कबिल अर्द अन्नी वही नायबती वहाज़िही दौलतुल अशबाह कद हज़रते हमदुद यमीनक कै तहज़ीबिहा शफती अशरफ अली थानवी खुद तो लिखी तबलीगी जमात वारो तव्हांजो रईस ज़करिया कांधलवी फज़ाइले हज में आंदो आहे जेको अॻियूं छापो मूं वटि पियो आहे उहो ख़ुदि थो लिखे त 90,000 माण्हुनि जो मजमा आहे महबूब जे हरम में बत्ती नहीं बिजली नहीं पक्को तरह पियो जो मदीने जो हरम रोशन थी वियो मुहम्मदी हथ ॿाहिरि निकिरी विया वाह वाह अरे जेरो आहे या न काला जिंदा है या न बुधे थो या न सद सुने थो या न मने थो या न खुदा दिल जी जो अर्ज करे ॾेखार हथ ॿाहिरि निकिरी आयो आहे चुमी अखियुनि ते थो रखे अल्लाह
छा मुझे महबूब जो हथ था मुझो सुनो अली फरमाए तो दुनिया जा रेशम कई मूं हथ लगाए रखा पर जहिड़ो रेशमी हथ मोहम्मद करीम जो हो अहिड़ो कंहिंजो कोन हुयो अतर मूं कई सुंघी ॾिठा पर जहिड़ा ख़ुशबू मुस्तफ़ा जे बदन में ही अहिड़ी कहनी कान हुई पुछनि था शेरे ख़ुदा एॾो तोखे इल्मु आहे काशे तोखां विसर ई नथी ॾिसो हाओ जॾहिं महबूब खे गुसल पे ॾियारियुमि त गुसल ॾियारण खां पोइ मदीने वारे जे पाक अखियुनि में पाणीअ जा कतरा जेके बचा हा मूं चपन सां चुमी चूस कतरा रहा मोहम्मद इल्म जा बहरा मदीने वारे जो मुझे बहर मिली वियो आहे दुनिया जो बहर कॾहिं छोलियूं ॾे कॾहिं न ॾे मोहम्मदी फैज़ जो बहर छोलियूं हाणे ई हले चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह हजरत हबीब करीम जा उम्मती वो सैयद अहमद रफ़ाई रहमतुल्लाह अलैह बगदाद शहर मां पियो वञे हिकिड़ो माण्हू आयो साईं पुछिस काॾे वियो है कि भला बादशाह तीर ॾे वियो हो छाला चयो मास मुरीद बना छा चई चई त तुंहिंजे पेशानी ते लिखियो पियो आहे त बदबख्त सैयद चयसि पुट डॉक्टर वटि को माण्हू वञी ऐं डॉक्टर चयसि त पुट तोखे हीअ तकलीफ़ आहे त हाणे रोई मोटी अचे या डॉक्टर खे चए त मुंहिंजी दवा कर अब छा करे ॻाल्हायो 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 या रोई घोड़ारे ॾाढा मूंखे बीमारी से अथई त वियो आहे ॼण डॉक्टर तशख़ीस कई आहे त तोखे हीअ तकलीफ़ आहे हीअ बीमारी आहे त तूं इलाज कर पोइ साईं जो चयो तुंहिंजे पेशाने ते लिखियो पियो आहे त ही बदबख्त आहे पुट तो चयसि त मूंखे नेक बख़्त बना साईं मूं त कोन चयोमांसि सैयद चयो हेॾे हली आहे वेझो आयो हा कर पाणी ॾे मथे ते प्यासे में ते हथड़ा घुमाए प्यार ॾेई ॾिसो अबा अब्दुल कादर जे दरगाह खे पुठी न ॾे मोटी वञ रब कंदो तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा वरी मोटी पियो साईं वेठो आहे दरवाजे खां न गयो साईं निहारे मूर्खनि था त बसम सां फरमाईं ख़ुदा जा वली छोकी दुनिया में न मुर्कंदा आहिनि पर जॾहिं रूह परवाज़ कंदो आहे तॾहिं बि मुर्कंदा वेंदा तॾहिं बि हा हा साईं फरमायो ओ फ़क़ीर जी क़िबला अहमद रफ़ाई छा पे चई सैयद सुहिणे रस्ते में छा पे चई साईं मूंखे थी त डॉक्टर खे मर्द जी चइबा दवा करे मोटी न वञिबो आहे साईं फरमाईं था हली आहे तुंहिंजा अखर त पाण ई ड्राहे छॾिया अथसि लिखियो पियो बदबख्त हाणे नेक बख़्त लिखी छॾियोसीं हली आहे अंदर जी उञ लाह दिलि जा दर्द लाह बातिन जूं बीमारियूं लाह क़ल्ब में इश्क़े मुहम्मदी नूरे ख़ुदाबंदी वटि ईअं ख़ुदा जा बांधड़ो कॾहिं कॾहिं सुनो कारो कोयलो हूंदो आहे बाहि में पवंदो आहे त ख़ुदि बाहि बि कांडो थी वेंदो आहे होसियल साम्हूं विहारे उनजे दिलि खे जेका कारे कोयले वांगुरु हुई पंहिंजे भठी जे साम्हूं जो आंदो त ईअं रोशन थी वई ॼण टांडो थी वेंदो आहे ऐं अञा कुझु खपई न क़िबला भला अहमद रफ़ाई सां मिलंदे क़िबला हा साईं पंहिंजी चादर मथे जो खणी खई त अहमद रफ़ाई कच्छ मां निकिरी आयो अबा मुबारक थई मां अब्दुल कादर जीलानी जे बाह जे छांव में रहंदो आहियां हीअ आहे पीरनि जो पीर हिया है जवाब दे मुझा जानी हिया है पीरन जो पीर मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर अंदर जो अक्सीर चो सुभान अल्लाह हसनी बे चो हसनी बे हुसैनी बे मरकज विलायत जो फैज़ जो बरकतुन जो खुदा जो वलियन में इन्हीं चमकंदर तारो या कुंडती कुतुब तार होंदो आहे उनखे निहारे क़िबले जे मस्जिद ठाही हुई आहे जेको चाहे थो त मुंहिंजे दिलि जो क़िबलो दुरुस्त रहे सो होश वारे कुतुब ॾे मुतवज्जह रहे छा थो चए आला हज़रत हमें तो जिसकी मिंबर बनी गर्दने औलिया तकरीर के दौरान साईं फरमायो कदम खणी मथे
तही मुंहिंजो कदम हर वलीअ जे कंध ते। वो मगरिब वारो वली अबू मदियन मगरिबी उतां बि थो चवे ओ शहीद कया अल्लाह मौला मां तोखे शाहिद थो बनाया ओ शहीद नबी कया अल्लाह तुंहिंजे महबूब खे शाहिद थो बनाया इहो तुंहिंजे प्यारे जो पैर मुंहिंजे अखियुनि ते आ अखियुनि ते आ। हिंदुस्तान जो वली कामिल हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती ख्वाजा अजमेरी 90 लख काफ़िरनि खे कलमो पढ़ाइण वारो घणनि खे अगर गेती सरासर बादगीरद चिरागे चिश्तियां हरगिज़ न मीरद। चिश्ती बेश्ती वली चेतो क़िबला तव्हांजो कदम कंध ते छो मुंहिंजे पेशानी ते अचे मुंहिंजे अखियुनि ते अचे कंध जे पोयां दीदार न थींदो अखियुनि जे अॻाईंदो दीदार बि थींदो त चुमण जो मौक़ो। अल्लाह ताला जी प्यारे कामिल वलीअ जो वॾो शान आहे बल्कि हर वली वॾे शान वारो आहे। चओ सुभान अल्लाह। वॾे मर्तबे वारो आहे वॾे मक़ाम वारो आहे उन जा बि उहिदा आहिनि ड्यूटियूं लॻंदियूं आहिनि जे क़ौमी सिविल इजलास थींदो आहे ऐं वलीअ जो इजलास थींदो आहे किथे मदीनो तो हूं यहाँ पर इजलास दी जाए अन्या दी जाए टी मिठाई लगी अज लिखंदा वञो खुदा जा बानड़ो उहा माफ़ी उहा इजलास जंहिंमें मदीने जो मीर सदर थी वेंदो आहे। चओ सुभान अल्लाह। सिद्दीक़ अकबर वेहंदो आहे फारूक आज़म वेहंदो आहे उस्मान गनी वेहंदो आहे हैदर करार वेहंदो आहे हसनैन करीमीन वेहंदा आहिनि जीलानी जुआन वेहंदो आहे मुईनुद्दीन चिश्ती वेहंदो आहे मुल्तान वारो माहता वेहंदो आहे मुंहिंजो सजन साईं सुहिणो पीर वेहंदा आहिनि ख़ुदा जा कामिल वली वेहंदा आहिनि। उहो अजीब इजलास आहे किथे थींदो आहे नवाब शाह में न मुल्तान में न जे कहीं ॿी जाइ ते न उते थींदो आहे जिते क़ुरान पाक जी पहिरीं पहिरीं आयत इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ लथी आहे। ओ गार मकी खां ॿाहिरां जो मथे गार जेको हूंदो आहे जंहिं गार में नबी पाक वेठा क़ुरान लही आयो हुयो इहो गार अल्लाह जे प्यारनि जे रूहानी इजलास जो मर्कज़ हूंदो आहे। उते फ़ैसिला थींदा आहिनि हिनखे कुतुब रखणो आहे हिनखे गौस रखणो आहे हिनखे अबदार रखणो आहे मता दी मौली साहब खीसे जी ॻाल्हि करे वियो आहे अल्लाह माली का जो मिरकात खणी आहे मां तोखे खोले ॾेखार इब्न असाकिर जी हदीस आहे मुंहिंजा नबी साईं फरमाइनि था त अल्लाह ताला जा वली दुनिया में टिड़ियल हूंदा आहिनि घटि में घटि 300 हूंदा आहिनि ऐं ॿिया 40 हूंदा आहिनि ॿिया 7 हूंदा आहिनि ॿिया 5 हूंदा आहिनि ॿिया 3 हूंदा आहिनि हिकिड़ो वधीक हूंदो आहे जॾहिं 300 न को मरंदो आहे त उन जे जाइ ते जॾहिं पहिरों मरंदो आहे त उन जे जाइ ते 3 मां ईंदो आहे 3 मां को मरंदो आहे 5 मां ईंदो आहे 5 मां को मरंदो आहे 7 मां ईंदो आहे 7 मां को जहान छॾींदो आहे 11 मां ईंदो आहे उन्हनि मां को जहान छॾींदो आहे 40 मां ईंदो आहे उन्हनि मां को जहान छॾींदो आहे 300 मां ईंदो आहे इजलास थींदो आहे मंज़ूरी मदीने वारे खां वठंदा पर वठण वारो अब्दुल कादिर जीलानी हूंदो आहे। जागी पियो थकजी पियो है ओ बासी जोड़ी जिक्र कर अल्लाह 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 जल्ल जलालहू अमनवा खुदा जे वली जी सुहबत
उन्हनि खिदमत हम्मा अल्लाह ताला फरमाए वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदाति वल अशी युरीदून वजह वला तद ऐनाक अन्हुम तुरीदु ज़ीनतल हयातिद दुनिया। अति इरशाद दुरूद पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। खुली खुली पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। छा सोचवे अल्लाह जो कलाम करीम वला तुति मन अग़फ़लना क़ल्बहु अन ज़िक्रिना वत्तबा हवाहु वकान अम्रुहु फ़ुरता। चओ सुभान अल्लाह। मुझा हबीब है निहारो वला तुति मन अग़फ़लना क़ल्बहु अन ज़िक्रिना। जंहिंजो कल्ब असांजे ज़िक्र खां गाफ़िल आहे उन जो चवण न कर। जंहिंजो कल्ब असांजे ज़िक्र खां गाफ़िल आहे उन जो चवण माना गाफ़िल जे चवण में न हल पर जंहिंजो कल्ब अल्लाह जो ज़ाकिर आहे अल्लाह जे ज़ात जो शाकिर आहे अल्लाह खे यादि करण वारो आहे उन जो चवण कर छो त पाण बि ज़िक्र वारो आहे तोखे बि ज़िक्र वारो बनाईंदो। सादी मुराद मुझे सुने भेटाई भाषा जी आहे फरमाए तू वेह वञी सातन जेके वेही था जानन वेह मसान बियन मत वेही वेल विञाई। मसला पानी बंद कर अब्बा ओदा ओ जग वारा वेही रह बस बस 5-10 मिनट ॿुधो 2 कलाक विया। फरमाए तो वेह वञी सातन जेके वेही था जानन वेह मसान बियन मत वेही वेल विञाई। हल तनी सां हल उन्हनि सां न जेके डिश खोले ऐं अंग्रेज़ जूं उघाड़ूं ॾेखारे अखियूं पट वेही निहारी त कीअं था अंग्रेज़ नंगा हलन। खुदा जे कहर खां डिज मुसलमान अल्लाह जे दमर खां डिज केॾे तो वञी अखियूं छाला मिली छा में थो लॻनि। फरमाए तो अखियूं ही धारे जैसा पसी पिरीअ खे ॿिए ॾे कीन निहार सजन री सारा घणो। अदा क़ुरान पाक जो तफ़सीर पहिरियों जुल्द मूं आंदो आहे जंहिं वटि न हुजे सो ख़रीद करे। नवाब शारा क़ुरान चयो चिड़ंदा पर ख़ुदा करे त छिड़बू न ॾियो रुॻी वठो न वठो त प्यार सां हथ कढी छॾिजो त ख़ैर सां ॻोठ पुॼो। चिड़ घणी आहे कॾहिं मुंहिंजो नंबर बि ईंदो। चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। ख़ुदा ॼाण हो छा थो ॾसे भेटाई साहब कंहिंजी सोबत कर ज़िक्र वारे ॻाल्हि कंहिंजी चओ चओ बे हद गाफ़िल जी न ज़िक्र खां खाली रहण वारे जी न। लफ़्ज़ क़ुरान करीम जान वला तुति मन अग़फ़लना क़ल्बहु अन ज़िक्रिना वत्तबा हवाहु वकान अम्रुहु फ़ुरता। जंहिंजे अमर में ज़्यादती आहे जेको सभुनि जो ताबेदार आहे नफ़्सानी ख़्वाहिश जो पुजारी आहे जी ताबेदारी न कर। ज़िक्र खां गाफ़िल जी ताबेदारी न कर। ताबेदारी उन जी कर जंहिंजे वार वार में अल्लाह जे ज़िक्र जो नूर आहे। खुदा जो कसम थो खणी ॻाल्हि कयां अहिड़ा मर्द बे दुनिया ते हुया आहिनि ईंदा
जेके ॻाल्हाईंदा आहिनि त वात मां बाक़ाइदे नूर ॾिसण में नूर ॾिसण में ईंदो आहे बाक़ाइदे ईअं नथो की ज़बानी ॻाल्हि अल्लाह जो क़ुर छा थो फरमाए कंहिंजी ताबेदारी कर जेको ज़िक्र वारो आहे जेको ज़िक्र हेॾे मोॾे ॾेखारियो साईं तव्हां रखो हिननि खे मां सभिनी जा जवाब ॾींदुसि अहिड़ा जवाब रब जे मदद सां ॾींदुसि जो ॻोठ ताईं यादि कंदा वेंदा बे मायूस न थियो न ॻाल्हि कान्हे का कोन हेतिरो ॻाल्हाए छो धरवी निहार किथे दूर शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ है बुलंद आवाज़ वला तुते मन अगफलना कल्बहु अन ज़िक्रना वत्तबा हवाहु वकान अमरुहु फुरता गाफिल जी ताबेदारी न करे ज़िक्र वारे जी ताबेदारी कर जेको अल्लाह जो ज़िक्र करे मुंहिंजे मदीने जी साईं सुहिणी नबी फरमायो त हिकिड़ो जबल ॿिए जबल खे सॾे चवंदो आहे हल मर बिका अहदुन ज़कर अल्लाह ओ फलाना जबल यार ॾे ख़बर तो वटां को रब जे ज़िक्र वारो लंघे त कोन वियो आहे एॾो ज़िक्र वारे जी शान जबल थो पुछे सॾे हल मर बिका अहदुन ज़कर अल्लाह मुंहिंजा साईं फरमाईंदा था मुंहिंजा दिल बर हबीब फरमाईंदा था त ज़िक्र वारे जो मिसाल ज़िंदह वारो आहे न कन वारे जो मुर्दे वारो आहे जेको ज़िक्र वारो आहे सो जहिड़ो आहे भली क़ब्र में सुतो था त बि जहिड़ो आहे जेको ज़िक्र नथो करे सो मुर्दो आहे भली दुनिया ते पाण खे टिसी गुसराए पर जहिड़ो न आहे जहिड़ो जवाब दे जहिड़ो ज़िक्र घणो कयो ऐं ज़िक्र वठो अलहमदुलिल्लाह हिते साईं जन जा ख़लीफ़ा आहिनि मौलवी साहब हसन ॿाहिरि वेठो आहे साईं मौलवी अब्दुल जब्बार आहे मौलवी मुख्तार साहब आहे मदीने जे मीर जे सदके मुर्शिदन करीम जी मूं ते बि महिरबानी आहे ख़ुदावंद करीम जा बांधड़ो ज़िक्र घणो कमायो ज़िक्र घणो पढ़ो जेको ज़िक्र कंदो उन जा ज़िक्र जे करे ॿेड़ा पार थी वेंदा भला भिटाई घोट खां पुछूं साईं ज़िक्र जो को मक़ाम आहे कंहिंखां पुछूं नथो ॻाल्हाई मुड़ुस थकिजे तो सुहारी में ॿार थकिजी पई लॻनि ॻाल्हि कान्हे बेटे सना तो ज़ालम ज़िक्र ज़ात जो वेल न विसारीन सन्यासी सुबहान के सदाई सारीन तस्बीह जे तलवार सी मुल्हिद के मारीन चंगी पर पारीन वनी गुर खे गडिया का पड़ी ज़िक्र कर अल्लाह 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 खुली खुली कर अल्लाह 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 मोला भला जेको ज़िक्र नथो करे गाफिल पंहिंजे पान ते ज़ुल्म थो करे जिंदगी अजाई थो गुज़ारे उनजी ला छा आहे अल्लाह जो क़ुरान शाहिद आहे इन्ना आतदना लिज़्ज़ालिमीन नारन अहात बिहिम सुरादिकुहा अञा विच ते ॿी ॻाल्हि वक़ुलिल हक़्क़ु मिर रब्बिकुम फमन शाअ फलयुमिन वमन शाअ फलयकफुर अल्लाह फरमाए थो त मुंहिंजा हबीब तव्हां ॿुधायो त हक़ ही आहे पोइ को मञे न मञे तव्हांखे मञराइण ज़रूरी न आहे अव्हां जो पैगाम पहचान कमु आहे हिदायत ते आयो त हुनजो फ़ाइदो आहे कुफ़र थो करे त हुनजो नुक़सान आहे इन्ना आतदना लिज़्ज़ालिमीन नारन
हात बिहिम सुरादिकुहा असां ज़ालिमनि जी लाइ अहिड़ी बाह तयार करे छॾी आहे जेका उन्हनि खे चईनी पासनि खां उन जा कोट किला कुंगरा घेरो करे बीठा हूंदा व इन यस्तगीसू युगासू बिमाइन कलमुहल यशविल वुजूह बीस शराब वसात मुर्तफका। सभई जो सुभान अल्लाह, सभई जो सुभान अल्लाह। अल्लाह चए थो त जहन्नम जी बार ज़ालिमनि खे घेरो पे बीठी हूंदी। भला जे पानी घुरंदा, बाह में तंग थींदा, परेशान थी पवंदा, उञ वठंदी सदी या अल्लाह पानी मिला। अल्लाह फरमाया तो मथा मां ट्रामू पघरियल ईं बाह में कोसो करे वसाईंदो मान जीअं जो फुड़ा फुड़ा बदन ते पवंदा दाहूं ते वॾी दाहूं कंदा सड़ी तबाह थी वेंदा। बेस शराब वसात मुर्तफका ओ तिन जो पाणी ॾाढो बुरो हूंदो ऐं तमामु बुरी जाइ आहे। मौला भला जन ईमान आंदो इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात अजरमन अमला पर जन ईमान आंदो सालिह अमल कयूं मूं रब जो वाइदो आहे मां उन्हनि जी ज़री बि ज़ायो न कंदुसि न कंदुसि न कंदुसि। क़ुरान पाक जो आयतूं माना पूरी करे वठां पोइ आहिनि चिठियूं या कड़ियूं या मिठियूं मोली साहब आहिनि ॾिठियूं तव्हां नथा आहियो कुछ तो चओ अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ कुछ तो चओ। इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात इन्ना ला नुज़ीअ अजर मन अहसन अमला उलाइक लहुम जन्नातु अदनिन तजरी मिन तहतिहिमुल अनहार। रफ़रमाए थो तो उन्हनि जे लाइ जन्नात अदन आहे जंहिंजे हेठां नहरियूं पियूं वहंदियूं युहल्लौन फ़ीहा मिन असाविर मिन ज़हबिन व यल्बसून सियाबन खुदरम मिन सुंदुसिन व इस्तबरक। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। मुत्तकीन फीहा अलल अराइक नेमत सवाब व हसनत मुर्तफका। अल्लाह फरमाए थो तो उहे जन्नत में ईंदा हेठां नहरियूं पई पवंदियूं ज़ेवर पाराईंदो मां जो तुंहिंजी वाट ॿधी पई आहे सावा रेशम जा कपिड़ा पातल हूंदनि बिहिश्ती कोचनि ते टेकुले वेठा हूंदा हूरूं ग़िलमान ख़िदमत में हूंदा। चाहींदा पाणी मिले त ऑटोमेटिक पाणी ईंदो माखी मिले त बात पानी न कयो नेक अमल कयो पोइ भली कयो। मदीने जे साईं फरमाए तो सुठो हूंदो जन्नत वारो चवंदो इहो अंगूर ॾाढो भलो आहे त पाणी अची वाते पे चओ सुभान अल्लाह। गुनाहगार जी दिल चवंदी यार फलाणे दोस्त सां जन्नत में मिला तुंहिंजी दिल चवंदी मिला त जंहिं कुर्सीअ ते कोच ते तक करे वेठो हूंदो उहो ऑटोमेटिक हली न दोस्त बीहंदो ही थिए तुंहिंजो यार। पर नेक अमल कर ईमान कामिल कर गुस्ताखे रसूल न थी गुस्ताखे खुदा न थी गुस्ताखे सहाबा न थी गुस्ताखे अहल बेत न थी गुस्ताखे औलिया न थी ईमान कामिल हुजे अमल सालिह हुजे। रज मुंहिंजो वाइदो आहे इन्ना ला नुज़ीअ अजर मन अहसन अमला उन जा अमल ज़ाया न कंदासीं ज़री बि ज़ाया न थींदी। ही हुयूं आयतूं जेके मूं जॻह पढ़ियूं उनजी माना मुराद बयान कयुमि। हाणे साईं पढ़ंदा वञो त मां अर्ज़ कंदो वञा अवल दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि। हिकिड़ो ॿियो ऐलान ॿ किताब आहिनि हिकिड़ो इमाम हसन हुसैन जी सीरत जंहिं वटि नाहे सो वठे सिंधी ज़बान में कॾहिं ॼावा कीअं वॾा छा केतिरियूं शादियूं कयूं कीअं शहीद थिया। ॿियो नबी पाक जे बचड़नि टिनि पुटनि ऐं 4 न्याणी ज़िंदगी जो अहवाल ख़ुदा तव्हांखे सम्झ ॾेई वठो। अदा पढ़ साईं मोली साहब हिकिड़ी हा ॻाल्हि ऐं ॿी हो लिखण वारो नालो न लिखंदो आहे त मतां ख़बर पए त अधु आहे या अधी आहे
नंबर ॿियो त कुल जी माना है महबूब अम्हा चओ महबूब ला अकूल लकुम मां खे इहो कोन थो चवां मुंहिंजे अचण जो मक़सदु इहो कोन्हे मुंहिंजे पैगंबरीअ जी ॻाल्हि इहा कान्हे जो मां तव्हांखे चवां त मूं वटि ख़ुदा जा ख़ज़ाना आहिनि या मां ग़ैब थो ॼाणा मुंहिंजो मक़सदु इहो न आहे मुंहिंजो मक़सदु आहे तव्हांखे हिदायत करणु हीअ दावा जी नफ़ी आहे हुजण जी नफ़ी न आहे मां चवां त भई मां हाजी आहियां दावा कयां पर मां चवां थो त भई मां त का शइ कोन आहियां मां तव्हांजो खादम आहियां त इन में मुंहिंजे हज जी नफ़ी कान थींदी ला अकूल नथो चवां मां दावा जी नफ़ी आहे हुजण जी नफ़ी न आहे हुजण किथां साबित आहे नबी सिंह फरमाइनि था त ऊतीतु मफ़ाती ख़ज़ाइनिल अर्द रब्बुल आलमीन ख़ज़ाना जो कुंजियूं मूंखे ॾेई छॾियो हलो साईं ॿियो काबिलियत है जो मुहावरे में सुञाण कुरान पाक जी आयत इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन ख़ासि तुंहिंजी था इबादत कयूं ऐं ख़ासि तोखां था मदद वठूं उन खां वठूं था रहियो था अल्लाह जे नबियनि वलियनि खां मदद वठणु जाइज़ आहे या न उहा जाइज़ आहे मुंहिंजो चवणु बि आहे तुंहिंजो चवणु बि आहे पर देवबंदी आलिमनि जो नामियारो आलिम शब्बीर अहमद उस्मानी उन महमूद हसन जे तर्जुमे ते हाशो हयो आहे छपियो सऊदी अरब में आहे मूं वटि मौजूदु आहे हिकिड़े खां ॿ कापियूं इय्याक नस्तईन ते हाशो हणी उहो देवबंदी मौलवी ख़ुदि थो लिखे त अल्लाह ताला जे बांधन खे रब जे मदद जो मज़हर समझी जरियो वसीलो समझी उससे इस्तिआनत की जाए तो जायज़ है तहांजे घर जी शाहिदी मुंहिंजी को समझो ॻाल्हि कयबा कुरान पाक के सभिनी आयतुनि खे ॾिसो हलो ई आहे अल्लाह फरमाए थो वस्तईनु बिस्सब्र वस्सलात आहे कुरान ॻाल्हायो सब्र सां मदद वठो सब्र ख़ुदा ॻाल्हायो ओ ॾाढा ॻाल्हायो चाचा सब्र ख़ुदा न आहे खुदा जे रहमत हासिल करण जो ज़रियो आहे जीअं सब्र ज़रियो ईअं मदीने जो मीर बि रहमत जो ज़रियो आहे ईअं वली बि रहमत जो ज़रियो आहिनि अल्लाह फरमाए थो तावनु अलल बिर्र वत्तक़वा नेकीअ जे कमनि में हिक ॿिए जी मदद कयो अल्लाह फरमाए थो इन तंसुरुल्लाह यंसुरकुम जे तव्हां मूं अल्लाह जी मदद कंदव अबा केर पे जवाब त ॾियो सुनी समझो न त ॾुख इहो थींदो आहे इन तंसुरुल्लाह जे तव्हां मुंहिंजी मदद कंदव ख़ुदा मदद जो मुहताज आहे पोइ छो थो चवे जे मदद करे ख़ुदा छो थो चवे त मुंहिंजी मदद कंदो त मां मदद कंदोमांव हज़रत ईसा जो बयान कुरान में आयो कूनू अंसारी इलल्लाह और मुंहिंजे साम्हूं अचण वारो मुंहिंजा मददगार अचो नबी जा साहब क़िस्मनि हिकिड़ा मुहाजिर ॿिया अंसार जी माना मददगार नबी पंहिंजे सहाबनि खे मददगार सॼो आहे जे मददगार न हुजनि हा त नबी न सॾे हा नबी सॼो आहे माना आहिनि जे आहिनि त सुन्ननि जो अक़ीदो बि इहो ई आहे हलो सर हा अरे घर ढही इल्ला माशा अल्लाह ने पढ़ी कोन मवालो ते फिरो हिकिड़े शहर में चओ मवाला
जना केड़ो भलो होंदे कुरान पढ़ंदे विसार छड़ी जिन कुरान याद याद घणियूं के टे आयतूं कहिड़ियूं रब चए थो कुलू वशरबू खाओ वई पियो ॿी आयत रब चए थो ला तक़रबु सलात निमाज़ खे वेझा न वञो टी आयत सीरू फिल अर्द ज़मीन में रुलो याद आहे कुरान अव्वल आखिर अॻु पुठि न सोचींदो आहे कुल्ला अमलिक लिनफ्सी नफ़अम वला दर्रन इल्ला माशा अल्लाह मुंहिंजा महबूब तव्हां चओ त मां पंहिंजे पाक ज़ात जे लाइ नफ़े नुक़सान जो मालिक न आहियां मगर जेकी अल्लाह घुरियो उन जो मालिक आहियां वो ख़ुदा केतिरो घुरियो आहे अल्लाह फरमाए थो इन्ना आतैना कल कौसर हबीब कुल मताउ दुनिया कलील सारी दुनिया थोरी आहे जेको मूं मुस्तफ़ा रब तोखे ॾेई छॾिया तो तमामु घणो आहे चओ सुभान अल्लाह खुल कर कहो सुभान अल्लाह हाथ उठा कर कहो ओ चिट्ठीअ वारो कंध मटी वियो अॼु वरी ॿियो ॼमंदो चओ साईं हा सुभान जो सुभान कोई के आई हरी हथ पढ़ा तो दे तो पसार का दुकान खुला है अरे चाचा तोखे कहिड़ी खबर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हाज़िर नाज़िर जो कीअं या मां तोखे ॻाल्हि पोइ सम्झायां थो पर जे ज़ाहिरी तरह मदीने वारो ज़ाहिरी तरह मौजूद हुजे तब मुस्तफ़ा पंहिंजे मदाहन खे कुर्सीअ ते विहारियो आहे कुर्सीअ ते हसान खे फरमायो हसान खे इस्तदिल मिंबर असां मिंबर ते करी मुंहिंजी तारीफ़ कर जन हसान में तो नबी जे शान में शेर पढ़े दुर्र मंसूर तफसीर कुरान जो खोलियो सूरत शुअरा जो आखिरी आयतूं लिखे तो 70 बैत अहिड़ा जो जिब्रील गॾु वेही हसान सां झुंगारिया भला कुझु तव्हांखे पढ़ाया पढ़ंदव सईदी सईदी मुस्तफ़ा मुस्तफ़ा एक निगाहे अता एक निगाहे अता सईदी 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 मुस्तफ़ा मुस्तफ़ा एक निगाहे अता एक निगाहे अता सईदी सईदी अच्छे सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी साईं जी हाज़रात को तव्हां नमाज़ छो था पढ़ायो अल्लाह अल्लाह अबा महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हाज़िर नाज़िर जो मतलब छा आहे सारी कायनात मुस्तफ़ा जे अॻियां ईअं जे हथ जी तरी जीअं चओ जीअं हाज़िर उनखे चइबो आहे जेको तसरफ करे सघे मां उहा खां पुछां थो त तव्हां हिन मस्जिद में साईं मौली अब्दुल जब्बार आहे तव्हां छा चवंदव मां चवां थो मस्जिद में हाज़िर आहे तव्हां छा चवंदव हिकिड़ो माण्हू ॾिसो विराणे में किथे आहे मस्जिद में आहे पर विराणे में किथे आहे त उनखे सम्झाइबो थो हाज़िर जो मतिलबु आहे साईं विराणे ताईं पहुची सघे थो विराणे ताईं साईं जो हथ कम करे सके तो कदम कम करे सके तो निगाह कम करे सके थी भाई मस्जिद में मतलब इहो कोन्हे को त कहिड़ो गाली चादर विछाए पियो आहे नबी हाज़िर आहे माना काइनात मदीने वार जा ईअं आहे जे मस्जिद अञा वॾी आहे हथ जी तरी हूंदी आहे
ऐं नाज़िर माना सारी दुनिया खे ॾिसे थो ऐं ॾिसे थो। हीअ चवंदा त अल्लाह हर जाइ ते हाज़िर आहे। मां चवां थो हर जाइ ते चवणु कुफुर आहे, छो त ख़ुदा जाइ में हुजण खां पास आहे। चओ ख़ुदा जाइ में हुजण खां, जाइ महदूद आहे, ख़ुदा जी हद चओ जाइ जी हद आहे। हीअ भित हूअ भित हूअ भित हूअ भित, ख़ुदा हद में हुजण खां, चओ हद में हुजण खां। हीअ त जाहिल आहे जेको माण्हू खे भुलाईंदो आहे त हर जाइ में हाज़िर आहे। अरे जाइ में क़ैद थींदो आहे महदूद, ख़ुदा महदूद न आहे, ख़ुदा खे हद में न आण। सारी काइनात खां ख़ुदा बुलंद। समझो अल्लाह खां मदद नबी न घुरंदो, कंहिंखां घुरंदो? नबी न घुरंदो, केरु घुरंदो? हू त चवनि था, हू चवंदा तोखे मूंखे चवनि न। अल्लाह जा बानो अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि खे जेके शहादत जा ॾाज ॾींदो आहे न, उन में इरमाम हूंदी आहे, राज़ हूंदो आहे, इसरार हूंदो आहे, हिकमत हूंदी आहे। अल्लाह ताला जे ज़ात बरकात खे बि इल्मु आहे, नबी करीम खे बि अल्लाह जे तरफ़ इल्मु आहे, पर जंहिंजे ॾाज में शहादत आहे उहा शहादत मिलणी मिलणी बसि सबूत कोन्हे, सबूत कोन्हे, सबूत कोन्हे त को पाकिस्तान में 3 नबी आहिनि, जे आहिनि त ॾिसो त कहिड़ा आहिनि। कादियानी मलऊन न, मुर्तद दज्जाल लांद कयल न, कहिड़ा नबी आहिनि तव्हां लिकाए रखिया न ॿुधायो? कंहिंजो नालो त वठो न, ॻाल्हायो त सही। हिननि पंहिंजा ठाहिया हूंदा, पंहिंजा ठाहिया हूंदा।